तलाशूं कन ड्रापियूं न ड्रापन पसण मंझा पीरीअ जे ओ साईं मोहम्मद सिद्दीक़ तो ॾिठो आहे तोखे सिक घणी आहे पर जिन ॾिठो कोन्हे उन्हनि खे बि ॾाढी सिक आहे। मुंहिंजे सुहिणे हबीब करीम जे आशिक़नि खे जॾहिं मदीने में हाज़िर थींदी आहे उहे छा चवंदा आहिनि वो दिन भी आएगा वो रात भी आएगी और दिन गुजरे मक्के में और रात मदीने में रहमत का लगा देखा बाजार मदीने में। अल्लाह सभिनी खे नसीब करो। अरसां तैयबा की गलियों से वो गुजरे थे अब तक उन गलियों में है खुशबू पसीने की। अॼु बि वीदे त मुंहिंजे महबूब जे गलियुनि में उहा खुशबू आहे जो दीदे त ॾियण ठही पवंदई दीदार कंदे ऐं तुंहिंजी दिलि बि ठरंदी उते मुंहिंजे मदीने वारे महबूब जो शहर आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह या शफीउल उम्म लिल्लाह करे तो करम शाल वसदा रहे तेरा सुहिणा हरम या शफीउल उम्म तेरी यादों से मामूर सीना रहे सामने मेरे तेरा मदीना रहे दर पे बैठा रहूं लेकर चश्मे नम शाला वसता रहे तेरा सुहिणा हरम या शफीउल उम्म सैयदुल अंबिया ते किरोड़े सलाम सैयदुल अस्फिया ते किरोड़े सलाम सैयदुल अस्फिया ते। जेकॾहिं मदीने वारे जे दीदार जो शौक़ु अथई ख़्वाब में अचे त बि भाग अथई उतां जी ज़ियारत थी थिए भाग अथई पोइ मुंहिंजा मिठड़ा ॾिसो ॼाए त जेको महबूब सां मुहबत कंदो आहे उहो महबूब पंहिंजे जो चवण बि वठंदो आहे। निमाज़ 5 वक़्त पढ़ मुंहिंजे हबीब करीम फरमायो सल्ला कुर्रत आइनैन फिस्सलात निमाज़ में मुंहिंजूं अखियूं ठरंदियूं आहिनि। निमाज़ दीन जो सुतून आहे निमाज़ मोमिन जो महराज आहे निमाज़ जो सुवाल क़ब्र में थींदो ऐं मुंहिंजे महबूब सां प्यार अथई त दीदार ते महबूब जे सुन्नतुनि खे अदा कर महिमान जी इज़त कयो मुसाफ़िर खे जी ख़िदमत कयो पंहिंजनि मिठनि अज़ीज़नि खां पाड़े वारनि खां नफ़रत न कयो उन्हनि सां प्यार कयो। मुंहिंजे हबीब करीम फरमायो पाड़े वारनि जा एतिरा